अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाल आमूल 12 इमाम 14 मैसूम पान नंबर 23। मशहूर मुहद्दिस ज़हरी जेको अब्दुल मलक बिन मरवान ऐं हशाम बिन अब्दुल मलक जे मशहूर मुहद्दिस ज़हरी जेको अब्दुल मलक बिन मरवान ऐं हशाम बिन अब्दुल मलक जे सोबत में रहियो उन जो बयानु आहे त जॾहिं आउं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं खेनि ज़ंजीरुनि में जकड़ियल ॾिठुमि त मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया। उन खां पोइ आउं अब्दुल मलक बिन मरवान वटि वियुसि ऐं खेसि चयुमि त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ते कुझु बि को बि इल्ज़ाम न आहे। हू ख़ालिस ख़ुदा जो बंदो आहे। हिनखे तुंहिंजे हुकूमत जे मुआमिलत सां का बि दिलचस्पी न आहे सवाइ कि मुहरकाब जो मुसन्निफ़ लिखे थो त ज़हरी जी उन कोशिश खां पोइ अब्दुल मलक बिन मरवान हिजाज़ बिन यूसुफ खे लिखियो त बनी हाशिम वारनि खे सताइण ऐं उन जे खून वहण खां पासो करे। उन खां पोइ औलाद अबू तालिब अलैहिस्सलाम खे हिजाज़ बिन यूसुफ जे ज़ुल्मनि खां कंहिं हद ताईं निजात मिली। 86 हिजरी ताईं अब्दुल मलक बिन मरवान बादशाह रहियो। उन खां पोइ 86 हिजरीअ में वलीद बिन अब्दुल मालिक तख़्त नशीन थियो। आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ वरी मसाइबनि जो दौर शुरू थी वियो। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जिन गोशे नशीनीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ पर उन हूंदे बि उमवी हुकुमरान वलीद बिन अब्दुल मलक खां संदसि रूहानी इक़्तिदार बर्दाश्त न थियो ऐं हिन खे ज़हर ॾियारे छॾियो जंहिंजे नतीजे में 25 मुहर्रमुल हराम 95 हिजरीअ ते इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम शहादत जो जाम फरमायो। इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन संदन जनाज़े नमाज़ पढ़ाई जंहिंखां पोइ संदन जिस्म अतहर खे जन्नतुल बक़िया में उम्मे अल आमा सैयदा फातिमा ज़ुहरा सलामुल अलैहा जिन जे पहिरां ॾींहुं मुदफ़न कयो वियो। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी शहादत वक़्तु ॼमार 57 साल हुई। तारीख़ दाननि संदन अज़वाज जो तइदाद न लिखियो आहे। तारीख़ में संदन ॿिनि अज़वाज जो ज़िक्र मिले थो जिन मां हिक जो नालो फातिमा बिनतुल हसन मुश्तबा ऐं पीउ जो नालो उम्मे वलद आहे। तारीख़ुनि में उम्मे वलद जो नालो हूरा ऐं ग़ज़ाला बि लिखियो वियो आहे ऐं उन जो तइल्लुक़ु सिंध सां ॼाणायो वियो आहे। तारीख़ दाननि इमाम अली ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे औलाद में 11 फ़र्ज़ंद ऐं 4 नियाणियूं लिखियूं आहिनि जिन मां इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन इमाम हसन अलैहिस्सलाम जी नियाणी फातिमा बिन्त हसन अलैहिस्सलाम जे बदनमा हुआ। तारीख़ में इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे हिकु फ़र्ज़ंद ज़ैद बिन अलीअ जो घणो तज़किरो मिले थो जेको उम्मे वलद जे बदनमा हो। बीबी उम्मे अब्दुल्ला फातिमा अलैहिस्सलाम इमाम हसन मुश्तबा जिन जी नियाणी हुई। संदसि माउ जो नालो इसाक बिन तलहा हो। हीअ मखदूमा इमाम ज़ैनुल आबिदीन जी ज़ौजा ऐं इमाम मुहम्मद बाक़र जन जी वालिदा माजिदा हुई। हिन मखदूमा करबला जा समूरा मसाइब बर्दाश्त कया। शहादतुनि खां पोइ न सिर्फ़ु पाण मखदूरात असमत सां गॾु क़ैद थी पर पंहिंजे मुड़ुस बीमार करबला सैयद सजाद अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे 4 साला फ़र्ज़ंद इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खे बि क़ैद थींदे ॾिठाई। इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन फरमाईंदा त हिकु ॾींहुं मुंहिंजी वालिदा हिकु दीवार जे साए में वेठल हुई त दीवार किरण लॻी। पाण हथ जो इशारो करे फरमायाई ए दीवार आऊं तोखे ख़ुदा ऐं उन जे रसूल जो वास्तो ॾियां थी त तूं न किर। ख़ुदा तोखे किरण जी इजाज़त न ॾींदो। संदसि एतिरो चवणु हो दीवार उते ई जो उते जो उते बीह रही ऐं मुंहिंजी वालिदा उतां उठी हटी वई। मुंहिंजी वालिदा उन वाक़िए ते 100 दीनार सदको ॾिनो।
शहर पुरनूर ज़ुहूर पुरनूर पहिरीं रजब सन 57 हिजरी मदीना मुनव्वरा। शहादत 7 ज़ुल्हज सन 114 हिजरी मदीना मुनव्वरा। मकाने मदफन जन्नतुल बकिया मदीना मुनव्वरा। इमामत जे पंजे ताजदार इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन जी आमद बासादत पहिरीं रजबुल मुरजरब ते 57 हिजरी जुमे जे ॾींहुं मुबारक ॾींहं ते थी। जंहिं ॾींहुं संदन आमद बासादत थी उन ॾींहुं नूर जूं शुआऊं पखिड़जंदियूं रहियूं। संदन वालदा माजिदा जो नालो अली वालद माजिद जो नालो अली इब्न हुसैन सैयद सजाद आहे ऐं संदन वालदा माजिदा फातिमा बिन्त इमाम हसन अल मुज्तबा आहे ऐं इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन खे इहो शरफ़ हासिलु आहे त हू उलवी ऐं हाशिमी माउ पीउ जो औलाद आहिनि ऐं पाण अलैहिस्सलाम ऐं संदन ज़ौजा इहे ॿई फ़र्ज़ आहिनि जिन खे इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो औलाद हुजण जो शरफ़ हासिलु आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो लक़ब ॾिनो पाण अलैहिस्सलाम पंहिंजे ॾाॾे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन सां 4 साल गॾु रहिया ऐं करबला जे वाक़िए में बि मौजूदु हुआ। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेनि बाक़र जे लक़ब सां सरफराज़ कयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे सहाबी जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारीअ खे इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जे आमद बासादत खां 46 साल अॻु फरमायो हो त मुंहिंजे पुटु हुसैन अलैहिस्सलाम जे नस्ल मां हिकु फ़र्ज़ंद पैदा थींदो जेको इल्म खे ईअं खोले निमाया कंदो जीअं ज़राअत लाइ ज़मीन खे खोलियो वेंदो आहे। ऐं जाबिर तूं उन ज़माने ताईं जीअरो रहंदे जॾहिं तूं उन सां मिली त उनखे मुंहिंजो सलाम चइजांइ। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जी आमद बासादत मुआविया इब्न अबू सुफ़ियान जे दौर इक़्तिदार में थी। सन 60 हिजरीअ में यज़ीद बिन मुआविया बादशाह ॾियो। सन 64 हिजरीअ में मुआविया बिन यज़ीद बादशाह बणियो। पोइ बिल तरतीब मरवान बिन हुकुम अब्दुल मलक बिन मरवान ऐं वलीद बिन अब्दुल मलक हुकूमत कई। संदन वालिद माजिदा हज़रत इमाम अली बिन हुसैन खे वलीद बिन अब्दुल मलक जे हुकुम सां ई ज़हर ॾेई शहीद कयो वियो। 95 हिजरीअ में इमाम अली बिन हुसैन जे शहादत खां पोइ संदन इमामत जो दौरु शुरू थियो। उन वक़्तु संदन ॼमार मुबारक 38 साल हुई। संदन शाकुर बाकुर हादी ऐं ॿिया केतिरा ई लक़ब मशहूरु आहिनि ऐं संदन कुनियत अबू जैफर हुई। पाण वलीद बिन अब्दुल मलक खां पोइ सुलेमान बिन अब्दुल मलक उमर बिन अब्दुल अज़ीज़ यज़ीद बिन अब्दुल मलक हशाम बिन अब्दुल मलक जो बादशाहियूं ॾिठाऊं ऐं हशाम बिन अब्दुल मलक जे हुकूमत ई खेनि ज़हर ॾेई शहीद कयो वियो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन लाइ फरमायो आहे त मुंहिंजो इहो फ़र्ज़ंद बाक़रुल उलूम हूंदो ऐं इल्म जी मुंझियल ॻंढियुनि खे ईअं खोलींदो जो दुनिया हैरान रहिजी वेंदी। इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जे इबादत इंतिहा दर्जे ते पहुतल हुई। संदन रातियूं इबादत में ऐं ॾींहं रोज़नि में गुज़रंदा हुआ। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन मदीने मुनव्वरा खे अलविदा करे करबला ॾांहुं सफ़र कयो उन वक़्तु इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जी ॼमार मुबारक 2.5 साल हुई। पाण सफ़र जो समूरियूं सोबतूं बर्दाश्त करण बैदि करबला जे कोस खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। करबला जे साने खां पोइ पंहिंजे वालिदा मोहतरम सां गॾु कैद ॾिठी कूफे ऐं उन बैदि सग़ीर सनीअ में 1 साल जे कैद निभायाई। जॾहिं 8 रबियुल अव्वल 62 हिजरीअ ते सादात जो लुटियलु काफ़िलो मदीने मुनव्वरा पहुतो त उन वक़्तु इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जी ॼमार 4 साल हुई। मदीने मुनव्वरा में हिकु ॾींहुं इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जिन खूह में किरी पिया पर ख़ुदा ताला खेनि ॿुॾण खां महफ़ूज़ रखियो। जॾहिं खेनि खूह मां कढियो वियो त संदसि लिबास ऐं जिस्म ख़ुश्क हो ऐं पाणीअ उनखे पुसायो बि न हो। किताबुल शवाहिद नबुवत में हिकु रिवायत आहे जंहिंमें रावी चवे थो त आउं हिकु भेरे हज करण लाइ वञी रहियो हुउसि
रात जे वक़्तु रस्तो इंतिहाई ख़तरनाक ऐं तारीख़ हो। आउं सहरा जे ऊंधाईअ में पहुतुसि त मूंखे हिक तरफ़ खां रोशनी नज़र आई। आउं उन लाइ निगाहूं ॼमाए ॾिसी रहियो हुउसि त हिक 17 सालनि जी छोकिरीअ खे वेझो ईंदो ॾिठुमि। जॾहिं हू वेझो आयो, छोकिरे खे वेझो ईंदो ॾिठुमि। जॾहिं हू वेझो आयो त उते रोशनी थी वई। मूं हुन छोकिरे खां पुछियो त तूं केरु आहीं, किथां अची रहियो आहीं?